अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति आमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मलजना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर हयातना व नूर ममातना व नूर अव्वलिना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर कुद्दामिना व नूर इस्लामिना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु ताला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़ी कलामिहिल कदीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन्नासु उअ्बुदू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम वल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरों, अजीज़ दोस्तों, कुरान शरीफ मां हिक आयत सगुरी मूं तव्हां प्यारी जमात जे आॾो तिलावत कई आहे, जंहिंमें अल्लाह ताला पंहिंजनि बाननि खे इबादत करण जो हुकुम ॾिनो आहे। इबादत अल्लाह खां सवा ॿिए जी कान कबी आहे।
इबादत जो मुस्तहक रब्बुल आलमीन आ। जेका शय अल्लाह जे लाइ मखसूस आ उहा गैर जे लाइ करणु शिरक आ। अल्लाह तबारक व तआला जल जलालहु व मन वालहु पंहिंजे इबादत वारा अखलाक तौर ऐं तरीक़ा पाण सेखारिया आहिनि। कंहिं बि इंसान खे पंहिंजे तरफ़ खां का ॻाल्हि मुक़ररु करण जो इख़्तियार न आहे। मां पंहिंजे तरफ़ां चवां बाबा हीअ इबादत आ, हीअ इबादत न आहे, हे शिरक आ, हे तौहीद आ, हे बिदअत आ, इहे पंहिंजे तरफ़ खां अहकाम हलाइण बि हिकिड़े क़िस्म जी नबूअत जी दावा करणी आहे। जेका शइ अल्लाह हराम न करे मां हराम कयां, जेका शइ अल्लाह हिलाल न करे मां हिलाल कयां, जंहिं शइ खे अल्लाह ताला नाजाइज़ न करे मां नाजाइज़ कयां, जंहिं शइ खे अल्लाह ताला जाइज़ करे मां वरी उनखे नाजाइज़ कयां, इहो गोया पंहिंजे पाण खे नबूअत जे मनसब ते पाणू बीहारे थो, गोया पाण खे नबी सम्झे थो। भली नबूअत जी दावा न करे, भली ईअं न चवे त मां नबी आहियां, पर ॻाल्हि अहिड़ी थो करे जहिड़ो पाण खे नबी थो भाए। हीअ हिलाल आहे, हीअ हराम आहे, हीअ नाजाइज़ आहे, हीअ जाइज़ आहे, हे शिरक आहे, हे बिदअत आहे, हीअ इबादत आहे, हीअ फलाणी शइ आहे। इंसान खे को अख्तियार कोन्हे इस्लाम जे मामले में असांखे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी पैरवी ऐं फर्मा बरदारी करणी आहे। जेकॾहिं इंसान अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो पाण खे फर्मा बरदार ऐं पैरवीकार न बनाईंदो त हुन जो हर कमु हर ॻाल्हि अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे तालीम जे ख़िलाफ़ थी पई त गुनाहगार थींदो। अल्लाह ताला बि इरशाद फरमायो आहे, मा आताकुमुर रसूल फखुज़ूहु वमा नहाकुम अन्हु फंतहू। मुंहिंजो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका शइ तव्हांखे ॾिए उहा मुंहिंजे रसूल खां वठो, ऐं जेका मुंहिंजो रसूल तव्हांखे न ॾिए ऐं मनो करे उन अल्लाह जे रसूल जे मनो ते तव्हां रोकिजी पवंदा कयो। त असां जॾहिं सभिनी चयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, सभई चयो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जॾहिं असां ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चयोसीं त ला इलाहा इल्लल्लाह चई असां गोया इक़रार कयो आहे त अल्लाह साईं जा सभु अहकाम मञींदासीं, ऐं मुहम्मदुर रसूलुल्लाह चई असां गोया इक़रार कयोसीं त रसूलुल्लाह जा बि सभु चवण मञींदासीं। पर चऊं ला इलाहा इल्लल्लाह ऐं मुहम्मदुर रसूलुल्लाह, न चवणु कयूं अल्लाह जो, न चवणु कयूं रसूलुल्लाह जो, त पोइ ला इलाहा इल्लल्लाह चवण मां फ़ाइदो कहिड़ो। मोमिन मुस्लमान जो फर्ज़ आहे, इस्लाम खे क़बूल करण वारे जे मथां लाज़िम आहे त जॾहिं उन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह चयो आहे त बसि पोइ अल्लाह ऐं अल्लाह जा अहकाम असांखे अखियुनि ते क़बूल करणा आहिनि। रब्बुल आलमीन क़ुरान करीम जे अंदरि छा फरमायो, आयत मूं पढ़ी आहे, दुरूद पढ़ो त उनजो तर्जुमो तव्हांखे मार्ज़ कंदो हलां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालहु व मन वालहु इरशाद फरमायो, या अय्युहन नासु उब्दू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम वल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। सलाह शरीफ बुलंद आवाज़ सां। वरी सलात मुझे हबीब दे। ॾाढे ॾाढे दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह से फरमायो, या अय्युहन नास, ऐ इंसानो,
उबदू रब्बकुम, पंहिंजे रब करीम जी इबादत कयो। अल्लज़ी ख़लक़कुम, जंहिं रब तव्हांखे पैदा फरमायो आहे। वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम, रुगो तव्हांखे कोन पैदा फरमाई, तव्हां खां अॻु। लाइट मोकिलाए वई। दुरूद मुंहिंजे हबीब ते। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। खुदा ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे बाननि खे चयो आहे त मां तव्हांजो ख़ालिक़ आहियां, तव्हांखे जान ॾिनमि, तव्हांखे हयाती ॾिनमि, तव्हां कुझु बि न हुयो, तव्हांखे पैदा कयुमि। हाणे तव्हांजो फ़र्ज़ु आहे त मां रब्बुल आलमीन जी इबादत कयो। इबादत उन जी कबी जेको ख़ालिक़ी आहे, ख़ालिक़ आहे, ख़ल्क़ींदड़ आहे, पैदा कंदड़ आहे। इबादत उन जी कबी। मुंहिंजा प्यारा दोस्तो, अहले सुन्नत वल जमाअत जो अक़ीदो आहे पीर पैगंबर रसूल नबी वली असांजो प्यारो रसूल अल्लाह जो प्यारो ज़रूर आहे, पर असांजो ख़ालिक़ न आहे। कहिड़ो अक़ीदो आहे असांजो ख़ालिक़? इबादत बि कोन था कयूं। इबादत कंदासीं ख़ालिक़ जी, जेको असांजो ख़ालिक़ ई न आहे उन जी इबादत असीं छो कंदासूं? इबादत उन जी कंदासूं जेको असांजो ई तव्हांजो ख़ालिक़ आहे। इहो तव्हांजे मथां, अहले सुन्नत वारनि जे मथां तोहमत ऐं इल्ज़ाम आहे त इहे नबी जी इबादत कंदा आहिनि, पीरनि जी इबादत कंदा आहिनि, वलियनि जी इबादत कंदा आहिनि, गौसनि कुतुबनि जी इबादत कंदा आहिनि। न न, असीं इबादत सिर्फ़ु पंहिंजे वहदहू ला शरीक रब्बुल आलमीन जी कंदा आहियूं। अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात खां सवाइ ॿियो केर बि इबादत जो लाइक़ न आहे। इबादत हिकिड़े रब्बुल आलमीन जी कई वेंदी आहे। छो थो कटिजे पियो? अच्छा, घणो करे वेंदी जुमे जे ॾींहुं हाड़िया। मुसलमाननि जो मुल्क आहे न, हुजे हा वाणियनि जो मुल्क त पोइ मयार कान ॾियूं हा पाकिस्तान। तंहिंजे करे वेंदी घणो करे जुमे जे ॾिहाड़े। अलाह साईं असांजे ऑफिसरनि खे हिदायत फरमाए। दुरूद शरीफ़ मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। नबी पाक साहिब लौलाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक आहे। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइनि था, हुजूर जी ख़िदमत गिरामी में हिकिड़ो शख़्स आयो आहे। उन अची अर्ज़ु कयो आहे, या रसूल अल्लाह, मां फलाणे मुल्क खां, हबश वारे मुल्क खां अचां पियो। उन खां परते हिकिड़ो मुल्क आहे, उतां ॾिठुमि त उते जो जेको हाकिम हो, उन हाकिम खे माण्हू सजदा पिया कनि। मां तव्हांजे ख़िदमत में हाणे वेठो आहियां। मां इहो बि ॾिठो आहे त हिकिड़ो उठ डोड़ंदो डोड़ंदो आयो आहे तव्हां अबीबन करीमनि जे ख़िदमत में। गोॾा भञी पंहिंजी मुंडी अव्हां जे कदमनि जे मथां रखी अथई। मुंहिंजा महबूब जॾहिं जानवर उठ अव्हां खे सजदा कनि था, ऐं अल्लाह जा हबीब फलाणे मुल्क जा माण्हू पंहिंजे बादशाह खे सजदा कनि था, मां सम्झां थो वधीक हक़ असांजे आ मथां त असां बि तव्हांखे सजदो कयूं। फलाणे मुल्क जा रईयती बादशाह खे सजदो कर, उठ तव्हांखे सजदो कर। असांजे मथां लाज़िम आहे, असां त अकुल मंद आहियूं, असां बि भला तव्हांखे सजदो कयूं। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमायो तन, सजदे करण जी अल्लाह पाक कंहिं खे इजाज़त कान ॾिनी आहे सवाइ रब्बुल आलमीन जे। जेकॾहिं सजदे करण जो हुकुम हुजे हा त मां मुहम्मद करीम पाण ऐलान कया हा औरतुनि खे त ऐं घर वारियो अवां मर्दनि खे सजदो कयो। छाजे करे जो मर्द तव्हांजो हाकिम आहे ऐं मर्द जो तव्हांजे मथां वधीक हक़ आहे। पर अल्लाह पाक जे ज़ात खां सवाइ ॿिए खे सजदो जाइज़ कोन्हे को। ही उठ जेको आहे सो जानवर आहे, बेज़बान आहे, हिन खे त मुकल्लफ़ कोन चइबो, शरीयत जो पाबंद कोन चइबो। अल्लाह तव्हांखे अकुल ॾिनो आहे, सम्झ ॾिनी आहे, तव्हांखे सजदो करिणो आहे वहदहू ला शरीक रब्बुल आलमीन खे सजदो कयो।
हाणे ॾिसो अल्लाह जे हबीब जॾहिं त पंहिंजे सहाबनि किरामनि खे पंहिंजनि ग़ुलामनि खे सजदे खां मना कई। असां ऐं तव्हां बि जो कुझु दीन सिखिया आहियूं सो रसूलुल्लाह जे असहाबनि जे सदके सिखिया आहियूं। नबी करीम खां असहाबी सगोरा न सिखनि हा, पाण खे केरु सेखारे हा? पाण वटि दीन पहुतो आहे मुंहिंजे महबूब करीम जे ग़ुलामनि जे मार्फत, असहाबनि सगोरनि जे मार्फत। ऐं अव्हांखे इहा बि ॻाल्हि ॿुधायां त मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जे दीन जा वध खां वधि दुश्मन यहूदी हुया। जेतिरी दुश्मनी यहूदनि खे हुई एतिरी ॿिए कंहिं बि मज़हब खे दुश्मनी कान हुई। कुरान करीम जे अंदरि अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो आहे त ये नबी करीम जे ज़ात बाबरकात जे अचण खां अॻु में अल्लाह जे दरबार में दुआऊं घुरंदा हा, या इलाहुल आलमीन तुंहिंजो नबी जेको अचण वारो आहे उन प्यारे महबूब नबीअ जे सदके असांजे मथां मींहुं वसाए, रब बरसात वसाईंदो हो। या अल्लाह फलाणो नबी तुंहिंजो जेको अचण वारो आहे उन जे सदके में असांखे दुश्मननि ते फतहयाबी अता फरमाए। अल्लाह ताला के फतहया भी अता फरमाइंदो हो। या अल्लाह असांजी फलानी मुसीबत दूर फरमा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन महबूब जे सदके में उन्हनि जी मुसीबत दूर फरमाए छॾींदो हो। इहो हबीब जे अचण खां अव्वल, यानी ज़ाहिरी तरह नबी सही अञा आया न हुआ, पर हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जे वसीले दुआ घुरंदा हा। हाणे सवाल थो पैदा थिए त आयो बि कोन्हे, पोइ हुनखे कीअं ख़बर पई त नबी आहे? पोइ मां तव्हांखे अॻे ॿुधायो हो मीलाद शरीफ़ वारे महीने जे शुरू में त अल्लाह पाक सभिनी नबियनि खां पंहिंजे वहदानियत जो बि इक़रार करायो हो, पर 1.25 लख नबियनि खे अल्लाह ताला इहो बि फरमायो हो त जेकॾहिं तव्हांजे दौर में नबी करीम आख़िरी रसूल अचे त तव्हां पंहिंजियूं नबूअतूं फिटियूं करे तव्हां बि मुहम्मद करीम जा उम्मती बणिजी वञिजो। पर जे तव्हांजे दौर में न अचे त नबीओ तव्हांजे मथां वरी लाज़िम आहे त पंहिंजे उम्मतुनि खे मुंहिंजे नबी जो तारफ़ कराइजो। इहो बि ॿुधाइजो त हलाल ही आहे, हराम ही आहे, हक़ ही आहे, नाहक़ ही आहे, ख़ुदा जी तौहीद ही आहे, अल्लाह जा किताब, आख़िरत ते ईमान आणिजो, क़यामत ते ईमान आणिजो, क़ब्र मां वरी उथंदासीं, हिसाब किताब थींदो। पर इहे सभु ॻाल्हियूं बाद में इहो बि तव्हांखे इक़रार करणो पवंदो, पंहिंजे उम्मत खे ॿुधाइणो पवंदो त आख़िरी नबी मुहम्मद मुस्तफ़ा अचे थो। अल्लाह जा नबी जो पंहिंजे उम्मतुनि खे ॿुधाईंदा विया न त यहूदी बि इहा तमन्ना कयो वेठा हा, कहिड़ी त इहो नबी ईंदो ज़रूर, पर ईंदो असांजे ख़ानदान में। इहो हिननि खे छाजे करे वॾाई थी? इन्हीअ जे करे हिननि खे वॾाई थी जो यहूदनि में नबी घणा थी गुज़रिया हा। बनी इसराइल में तमामु घणा नबी आया। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खां बाद में इब्राहिम जे ख़ानदान में हज़रत याकूब अलैहिस्सलाम, जंहिंजो नालो याकूब हो ऐं ॿियो नालो हुनजो इसराईल हुयो, उन इसराईल जे करे बनी इसराईल माना उन जी औलाद, उन में तमामु घणा नबी थिया। पोइ हुननि खे तमन्ना इहा हुई त इहो आख़िरी नबी जेको अचण वारो आहे सो बि असां बनी इसराइलनि में यहूदनि में ईंदो। पर अल्लाह ताला जी मर्ज़ी, अल्लाह ताला जाथे मोकिले, अल्लाह ताला हुनखे बनी इसराइलनि में कोन मोकिलियो, बल्कि बनी मुत्तलिब जे क़बीले में सैयदना अब्दुल मुत्तलिब जे घर में मोकिलियो। हाणे अॻु में उन नबियनि जे चवण मुताबिक़ त दुआऊं घुरंदा हा त या अल्लाह उन नबीअ जे सदके असां ते मींहुं वसाए, उन नबीअ जे सदके असांखे मदद ॾे, उन नबीअ जे सदके असां तां ॾुकार लाहे। अल्लाह लाहींदो हो ऐं तमन्ना कयो वेठा हा असां में ईंदो, पर आयो वरी ॿिए कबीले में त ॼाणी वाणी दुधड़ में पेर हयऊं, सुञाणंदे बि नबी पाक जो इनकार करे वेठा। यारिफूनहु कमा यारिफून अबनाअहुम, महबूब करीम खे ईअं सुञाणंदा हा जीअं को पंहिंजे औलाद खे सुञाणंदो आहे, बच्चे खे सुञाणंदो आहे, पुट खे सुञाणंदो आहे त हे मुंहिंजी औलाद आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो त नबी करीम जे ज़ात खे पंहिंजे औलाद खां बि वधीक सुञाणंदा हा। पर ॼाणी वाणी इनकार कयूं, कुफ्र कयूं,
नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात खे न मञाऊं। हाणे ॾिसो वॾे खां वॾा दुश्मन क़ुरान जे तालीम मुताबिक़ साबित थिया त यहूदी आहिनि। केरु अणदा? ॾाढे चओ, अञा ॾाढे चओ। यहूदी वॾे खां वॾो इस्लाम जो दुश्मन आहे। मां थो चवां एतिरो हिंदू बि दुश्मन न आहे, नसारो भी दुश्मन ना है, एतरो कादियानी भी दुश्मन कोने जेतरो यहूदी दुश्मन आ। हाओ ब्या भी दुश्मन है, हिंदू भी दुश्मनी कंदो आ, नसारो भी दुश्मनी कंदो आ, कादियानी मिर्जाई भी दुश्मनी कंदो आ, मजूसी मुशरिक भी दुश्मनी कंदा हल, पर जेतरी दुश्मनी यहूदी खे आ एतरी कहीं के काने का। यहूदी 24 कलाक इनी फिक्र में आ त मुसलमानन वट रही आहे बस ब शयूं, उहे कंहिं तरह ख़त्म कया। कहिड़ियूं शयूं? हिकिड़ो क़ुरान। छा आहे बाबा पाण वटि? छा रहियो आहे? ऐं ॿिए नंबर में असां वटि रही आहे रसूलुल्लाह जी हदीस। ॿिनि शयुनि खां सवा हाणे पाण वटि कुझु न आहे। यहूदी जी साज़िश आहे त क़ुरान खां बि माण्हुनि खे फेरायां, हदीस खां बि फेरायां, पर मुंहिंजा अदा जंहिंखे रब रखे तंहिंखे केरु चखे। हाणे मां उन्हनि जी हिकिड़ी तव्हांखे साज़िश ॿुधायां, अवां ज़रा दिमाग़ में रखिजो, सोचजो, तवज्जो सां ॿुधजो, विसारजो न। तव्हांजे कम जी ॻाल्हि आहे। दुरूद शरीफ़ मुंहिंजे बुलंदा भाभी वधे बुलंदा आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सुहाबिहि व बारिक व सल्लिम। हुजूर करीम जे ज़माने में जन मुसलमाननि ईमान आंदो, अल्लाह ताला पंहिंजे महबूब ते क़ुरान लाथो, जिब्रील खणी आयो, रसूलुल्लाह खे अची क़ुरान ॾिनई। हबीबन करीमन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात पंहिंजे ग़ुलामनि खे पढ़ी ॿुधायो, बाबा ही क़ुरान शरीफ़ जी आयत नाज़िल थी आहे, अल्लाह ताला हीअं थो फरमाए। महबूब ॾिठो जिब्रील खे, जिब्रील पहुचायो क़ुरान, महबूब क़ुरान ॿुधायो सहाबनि खे। हाणे पाण जेके हिन 14 सन जा 15 सन जा महबूब खां पोइ मुसलमान आया हूं, पाण न रसूलुल्लाह ॾिठोसीं, न सहाबी ॾिठासीं, न पाण अल्लाह जे क़ुरान खे नाज़िल थींदे ॾिठोसीं। असां वटि जेकॾहिं क़ुरान करीम जी ज़ात पहुती आहे, अल्लाह जे हबीब जूं हदीसूं पहुतियूं आहिनि, त ख़ुदा पाक जो कसम आहे, इन क़ुरान जा शाहिद ऐं रसूलुल्लाह जे हदीसुनि जा शाहिद मुंहिंजे मुहम्मद करीम जा असहाबी आहिनि। अॼु तव्हां जुमो पढ़ो था, हीअ सॼी मस्जिद भरी पई आहे, अॼोके जुमे जा तव्हां शाहिद आहियो। हाओ या न? तव्हां शाहिद आहियो, जेतिरा बि वेठा आहियो तव्हां अॼोके जुमे जा शाहिद आहियो। हाणे मां तव्हां खां पुछां थो, जेकॾहिं को तव्हांखे कूड़ो चवे त तव्हां कूड़ा हो, कूड़ था हणो, इन जी सही सिधी ॻाल्हि आहे त शाहिद कूड़ा माना जुमो थियो ई कोन्हे। मौलवी साहब जुमे ते आयो ई कोन हो, पढ़ायो ई कोन। अब आहे शाहिदान न हे न हे कूड़ था हणनि। हाणे हेॾी सारी जमात, हिकिड़ो त कूड़ हणे, ॿ त कूड़ हणनि, टे त कूड़ हणनि, हे 1000-1.5 माण्हू कूड़ हणंदा छा बा? कंहिंखे लाचार पियो आहे, 2-4 माण्हू त खणी कूड़ ॻाल्हाइनि, पर न अॻे माण्हूअ खे मिड़ई कूड़ो करे जुमो ग़लति खणो आहे। जुमो थियो ई कोन्हे बसि। पोइ जॾहिं जुमो न थियो आहे त माना सभु कूड़ा, ऐं सभु कूड़ा थी नथा सघनि पिया। जे शाहिद मज़बूत आहे त दावा बि मज़बूत आहे, जे शाहिद कमज़ोर आहे त दावा बि कमज़ोर आहे। यहूदनि छा कयो? ॿियो कुझु कोन कयूं, क़ुरान जो बि इनकार कोन कयूं, हदीस जो बि इनकार कोन कयूं, पर हुननि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ साज़िश करे यहूद क़ुरान ऐं इस्लाम खे ग़लति साबित करण जे लाइ दुनिया वारनि खे पटी पढ़ाई त जेके बि मुहम्मद करीम जा असहाबी हुयासीं, मुस्तफ़ा सां सच्चा न हुया, नबी जा वफ़ादार न हा, नबी सां सही माना में दिलि सां राज़ी न हा, ऐं नबी पाक अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात जे
बचड़न सां अहल बैत सां खानदान सां कोन ठहंदा हा मुंहिंजा सोना हाणे जेकॾहिं नबी करीम दीन असहाबन खे ॾिनो असहाबन वटां दीन असां वटि आयो ऐं असांजा शाहिद कूड़ा थी पिया त दीन कूड़ो आहे माज़अल्लाह यहूदन एॾी साज़िश करे मुंहिंजे महबूब मुहम्मद करीम जे असहाबन जे मथां ताना हणणु शुरू करे ॾिना अल्लाह पाक जो कसम आहे तव्हां 1000 माण्हू आहियो या 150 माण्हू आहियो या 500 माण्हू आहियो या 2000 माण्हू आहियो महबूब मुहम्मद करीम जे पुठियां आख़िरी हज जे टाइम ते नमाज पढ़ण वारा हजतुल वदा में हज अदा करण वारा 1,25,000 मुहम्मद जा परवाना मौजूद हुया घणा ॾाढे चओ जॾहिं 100 माण्हू कूड़ो नथो थी सघे त 1,25,000 कीअं कूड़ा थींदा यहूदी चवनि था त क़ुरान सचो आहे पर ये सहाबी सच्चा न हुआ ये नबी सां वफ़ादार न हुआ जेकॾहिं क़ुरान सचो आहे त अल्लाह ताला फरमाए थो अल्लज़ीना आमनू वहाजरू वजाहदू फी सबीलिल्लाहि बिअमवालिहिम व अनफुसिहिम आज़म दरजतन इंदल्लाह रब करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो उहे शख्स जन मुस्तफ़ा ते ईमान आंदो नबी करीम सां गॾिजी जिहाद कयूं नबी पाक सां गॾिजी माल बि ख़र्च कयूं नबी पाक सां गॾिजी जान बि अल्लाह जे राह में ख़र्च कयूं अल्लाह ताला फरमाए थो आज़म दरजतन इंदल्लाह इन मुहम्मद करीम जे परवाननि ऐं सहाबन जो मां अल्लाह वटि तमामु वॾो शान आहे खबरदार खबरदार मुसलमानो कॾहिं मथां असहाबन जे बारे में वार जेतिरो बि शक कयो महबूब करीम जे ग़ुलामन में असहाबन में वार जेतिरो शक कई तुंहिंजे ईमान में शक पइजी वेंदो तुंहिंजे मज़हब में शक पइजी वेंदो तुंहिंजे दीन इस्लाम में शक पइजी वेंदो जेकॾहिं तूं चाहीं त मुंहिंजो दीन मुंहिंजो ईमान शक शुबह खां बालातर हुजे मुंहिंजे दीन ईमान में शुबहो पैदा न थिए त पोइ अक़ीदो रख त मुहम्मद मुस्तफ़ा जा सहाबी सभु सच्चा हुआ छा चवणो पवंदो रसूलुल्लाह जा सहाबी ॾाढे जो सभु सहाबी अदा हिन दुनिया में तोखे लाचार आहे साईं छा कयूं माइटी आहे साईं छा कयूं पाड़ो आहे कॾहिं कॾहिं न तोखे मौलवी झलींदा आहिनि अबा शीयनि सां माइटी भतो बिरादर छॾे ॾे वहाबिन सां मिटी माइटी भाई बंदी बिरादरी छॾे ॾे जाइज़ कान्हे ॻाल्हि त आलम सची कंदो आहे तूं वरी छा चवंदो आहे साईं छा कयूं पाड़ो आहे माइटी आहे न्याणियूं सियाणियूं गॾियूं पयूं आहिनि काॾे वञूं अबा चवंदा हो या कोन चवंदा हो हिजाब न कयो ख़ुदा जे घर में वेठा हो अबा चवंदा हो कोन चवंदा हो साईं छा कयूं गॾिया पिया हूं हाणे ओड़ो पाड़ो आहे हाणे से गॾु घर घर में आहे पाड़ो पाड़े में आहे ॻोठ ॻोठ में आहे ॾाॾंगु नानंगु हर गॾियो पियो आहे हाणे से कंहिंखां छिनी कंहिंखां छिनऊं अफ़सोस आहे मुंहिंजा दोस्त तूं इहो उज़ुर कंदो आहे माइटी बिरादरी ऐं पाड़े जो ऐं नबी करीम जे असहाबन जो मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ शान ॿुधजां हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो पुटु आहे अब्दुर्रहमान हुन जो नालो आहे तमाम देर सां मुसलमान थियो आहे जॾहिं मुसलमान थी इस्लाम में आयो आहे पीउ पोढ़े सां कचहरी वेठो करे चयो पियो बाबा हिकिड़े दफ़े लड़ाई हुई मां अबू जेल जे पासे हुयुसि तूं रसूलुल्लाह जे पासे हुए लड़ाई हलंदे हलंदे मुंहिंजे तलवार जे वार में तूं अची वए पर मूंखे हया थियो त अबो आहे छॾे ॾिनो मां न त जेकॾहिं वार अहिड़े में हुए जो धक सां मारे विझाए हा अबू बकर सिद्दीक़ थो चवे अबा हूंदो छॾे ॾिनो हूंदी पर मूंखे रब्बुल आलमीन जो कसम आहे जे मुंहिंजे धक में अचे हा ऐं नबी करीम जे मुक़ाबले में हुए त मां हरगिज़
चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। अदा पुट खे वधीक मोहब्बत न हूंदी आहे, पीउ खे औलाद सां वधीक मोहब्बत हूंदी आहे। पुट चवे थो जेको घटि मोहब्बत वारो आहे त अबो सम्झी छॾे ॾिनो मां, पर पीउ जेको वधीक मोहब्बत वारो आहे उहो थो चवे त जेकॾहिं मुंहिंजे वार में अची हा त मां न छॾियां हा, कई पुट मुहम्मद मुस्तफ़ा जे नाले तां कुर्बान करे छॾियां हा। हिकिड़े नबी जे नाले तां हज़ारे पुट कुर्बान, बच्चा सिर कुर्बान, घर कुर्बान, अहल अयाल कुर्बान। अवा जेको बच्चा कुर्बान करे उन्हीअ खे तूं कूड़ो चवीं, उन्हीअ खे बेवफ़ा छॾी, उनखे माअज़ल्लाह को मुनाफ़िक़ चवे, उन जे लाइ को घटि वधि ॻाल्हाए, उहो पाण मुनाफ़िक़ आहे, उनजो पंहिंजो ईमान कमज़ोर आहे। मुंहिंजे मुहम्मद करीम जे सहाबनि जो जबल खां बि वधीक ईमान मज़बूत हूंदो। हिकिड़े सहाबी जो वाक़ियो बुखारी शरीफ़ में किताबुल मग़ाज़ी में लिखियल आहे। सहाबी आहे, महबूब करीम जे आॾो लड़ाई हलंदे हलंदे तकड़ो तकड़ो लड़ाई कयो, मारे हिकिड़े माण्हू खे ॼुंडनि में हथ विझी लाश हुनजो गिहींदो खणी आयो। माण्हुनि चयो कंहिंखे मारे आयो आहे? जंहिं महिल वेझो आयो त ॾिठो त मुंडी हुनजी लोड़ियल आहे, मुंडी में वारनि में हथ अथसि, ऐं उहा मुंडी अची हुज़ूर जे आॾो फिटी कयईं। हुज़ूर फरमायो कंहिंखे मारे आयो आहे? चई या रसूल अल्लाह, पीउ काफ़र खे मारे आयो आहियां। मुंहिंजो पीउ हो, हे मुंहिंजे बाबे जी मुंडी आहे, पर तो मुहम्मद करीम जो दुश्मन हो। मूं चयो बाबो ज़मीन ते ज़िंदा रहण जो हक़दार आहे ई कोन। हज़रत उमर साईं सभु चओ रज़ी अल्लाह ताला अन्हु, ॾाढे चओ रज़ी अल्लाह ताला अन्हु। सॻो मामो हुसि मामो, उन मामे खे क़त्ल करे उनजी मुंडी रसूलुल्लाह जे कदमनि में फिटी कयईं। या रसूल अल्लाह, हे मुंहिंजे काफ़र मामे जी मुंडी आहे, तो महबूब खे नथो मञे, मां उमर खे बि नथो वणे पियो। हाणे सच ॿुधाए, पंहिंजे ईमान सां फ़ैसिलो ॾे, इहे मुस्तफ़ा जा वफ़ादार हा या बेवफ़ा हा? ॾाढे ॻाल्हि वफ़ादार हा या बेवफ़ा? हिकिड़ो यहूदी आहे, हिकिड़ो मुसलमान आहे। फ़ैसिलो हज़रत नबी करीम वटि खणी आया, पाणीअ जे वारे जो फ़ैसिलो हो। सरकार ॻाल्हियूं ॿुधियूं, पाणी नबी पाक ॾियारियो यहूदीअ खे, हक़ उन्ही जो हो। इहे कोन चऊं त हे मुसलमान आहे, मुंहिंजो उम्मती आहे, इन खे ॾियारिया। न न, अलाह साईं शल फ़ैसिले में इंसाफ़ ऐं अदालत जी तौफ़ीक़ अदा फ़रमाए। माण्हू चवंदा आहिनि त वांगार वहंदा, पर दुनिया में त वांगार वहंदे, क़यामत में प्रजा इन जो हिसाब किथां ॾींदे? अल्लाह साईं जल जलालु अमन वालो शल असांखे वांगार न वहण खां पनाह ॾे। फ़ैसिलो थी वियो, यहूदी खे नबी साईं पाणी ॾियारियो, ऐं मुसलमान खे चई तुंहिंजो हक़ न आहे, ॿाहिरि निकिता। मुसलमान दिलि में सोचियो त हज़रत उमर यहूदनि ते मिड़े कावड़ियल घणो आहे, तंहिंजे करे कावड़ में फ़ैसिलो जेको थींदो सो मुंहिंजे फ़ाइदे में थींदो। मां मुसलमान आहियां, यहूदी खे हक़ कोन मिलंदो। ॿाहिरि निकिरी यहूदी खे चई यार हुज़ूर जो फ़ैसिलो कोन मञींदासीं, हाणे हल त हज़रत उमर खां हली फ़ैसिलो करायूं, जेको हुन फ़ैसिलो कयो सो क़बूल आहे। यहूदी चवणु लॻो आहे हज़रत उमर बि रसूलुल्लाह जो मुरीद आहे, जेकॾहिं मुर्शिद नबी तव्हांजे फ़ैसिलो कयो आहे त पीर जे फ़ैसिले खां पोइ ख़लीफ़े जे फ़ैसिले जी ज़रूरत कान्हे। पर भला जेकॾहिं तूं हरू भरू ज़ोर थो भरी त मूंखे हज़रत उमर जो फ़ैसिलो बि क़बूल आहे। हुजणु त ईअं खपे त जेको रसूलुल्लाह फ़ैसिलो कयो आहे सो ठीकु आहे, पर जे हरू भरू तोखे गड़बड़ करणी आहे त भला ठीकु आहे, हल त हज़रत उमर ॾे हलूं था, खाओ खटियो, हल त हलूं। सलात मुंहिंजे साईं ते बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। ॿई आया, हज़रत उमर साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु जो दरवाज़ो खड़कायूं, पाण ॿाहिरि निकिरी आया। ॿाहिरि दर ते बीठे बीठे हवाला थिया, साईं असांजो पाणी जो तकरार आहे, असां तव्हांखे अमीन बनायो आहे, असांजो फ़ैसिलो कयो। जॾहिं ॿिन्ही इहा ॻाल्हि कई त यहूदी वरी ॿ अखर वधाया, साईं इहो फ़ैसिलो रसूलुल्लाह बि कयो आहे, इहो फ़ैसिलो ऐं हक़ मूंखे ॾियारियो आहे,
पर ही तव्हांजो मुसलमान तो चवे त मूंखे हज़रत उमर जो फ़ैसिलो क़बूल आ। हुज़ूर जे फ़ैसिले खां पोइ उमर जो फ़ैसिलो क़बूल आ। हज़रत अमीर उमर पुछुसि ॾे ख़बर जे हाओ साईं तव्हां जेको फ़ैसिलो कयो सो क़बूल आ। अला मकानिकुमा बीहो इते त फ़ैसिलो कयां, इते जो इते फ़ैसिलो थो कयां, बीहो। ॿई बीही रहिया। फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु घर वियो, अंदरां तलवार खणी आयो। तलवार खणी पाण फरमाइण लॻा जेको मुंहिंजे ढोलण मुहम्मद करीम जो फ़ैसिलो क़बूल न कंदो, उमर जो फ़ैसिलो ही आ। ठका जो कढाई त हुन मुसलमान जी मुंडी ख़तम करे मारे विधई। जेको रसूलुल्लाह जो फ़ैसिलो न मञे ऐं उहो चवे त उमर जो फ़ैसिलो क़बूल आ, उमर जो फ़ैसिलो जो ही आ। मुड़ुसु मरी पियो, यहूदी हलियो वियो, उन जा माइट सिधा रसूलुल्लाह वटि फरियादी विया, साईं मुसलमान मारे विधई। केरु मारे वा? केरु? मुसलमान, निमाज़ी, निमाज़ी मुसलमान मारे विधई। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जे हबीब हज़रत अमीर उमर खे घुरायो, छो मारी? मुसलमान छो मारी? हज़रत अमीर उमर खे माण्हू सॾण वियो, हेॾां उमर पहुतो आहे, हेॾां वरी मथां जिब्रील पहुतो आहे। अल्लाह ताला जे क़ुरान करीम जी आयत खणी आयो, फला व रब्बिक ला युमिनून हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम सुम्मा ला यजिदू फी अनफुसिहिम हरजम मिम्मा क़दैत व युसल्लिमू तस्लीमा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो, फला व रब्बिक, ओ मदीने जा मीर, मां अल्लाह खे तुंहिंजे रब जो कसम आ। चओ सुभान अल्लाह। कसम केरु थो खणे? ॾाॾे जो केरु थो खणे? रब चवे हा न त मूंखे रबूबियत जो कसम आ, मूंखे खुदाईअ जो कसम आ, पर नथो चवे फला व रब्बिक, मूंखे तुंहिंजे रब जो कसम आ। कंहिंजो रब? चो मदीने वारे साईंअ जो। ला युमिनून, ये मोमिन नाहिन, हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम, पाण में इख्तिलाफ कनि था, पाण में झेड़ो कनि था, पाण में विढ़ी पवनि था ऐं फ़ैसिलो तो वटि खणी अचनि था ऐं तुंहिंजो फ़ैसिलो नथा मञनि। मां रब चवां थो ये मोमिन आहिनि ई कोन को। माना दावा कनि था त उमर मुसलमान मारियो आहे, पर मां रब थो चवां त उमर मुसलमान कोन मारियो आहे, काफ़र मारियो आहे। चओ सुभान अल्लाह। अदा जंहिंजी शाहिदी अल्लाह हुजे, चओ सुभान अल्लाह। सच ॿुधाइजां, उहो कूड़ो थी सघे थो, उहो बेवफ़ा थी सघे थो, उहो ग़लति थी सघे थो? न, मुंहिंजे नबी जा वफ़ादार आहिनि। कई वाक़िया आहिनि क़ुरान शरीफ़ में जो मुंहिंजे महबूब करीम जे सहाबन किरामनि जी गवाही ऐं शाहिदी अल्लाह जे क़ुरान ॾिनी आहे। टाइम त थी वियो आहे, पर हिकिड़ी हदीस ॿुधाए पोइ दुआ ख़ैर। सलात बुलंद आवाज़ सां। वरी ॿियो दफ़ो हबीबन ते अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम तस्लीमा। मां तव्हांखे अॻे बि ॿुधायो आहे त मदीने में यहूदी रहंदा। केरु रहंदा हा? महबूब पोइ आयो, पोइ यहूदनि सां पाण सुलह कयूं, इब्तिदा वारा साल, 2-3 साल। बाबा तव्हां बि ॻोठ में, असां बि ॻोठ में, तव्हां पंहिंजे मज़हब सां, असां पंहिंजे मज़हब सां। असांजी छेड़छाड़ तव्हां न कयो, असां तव्हांजी कोन कंदासीं। बाक़ी ॻोठ ते जेकॾहिं हमिलो थियो त गॾिजी बचाव कंदासीं, हिक ॿिए खे कोन थताईंदासीं, हिक ॿिए जे मामले में दख़ल कोन ॾींदासीं। कुदरत मुंहिंजे खुदा जी, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात क़ुरान करीम जी आयत नाज़िल फरमाई, मन युक़रिदुल्लाह क़रदन हसना, आहे को जेको अल्लाह खे कर्ज़ ॾिए, रब खे कर्ज़ ॾिए। मतलब छा? यतीमन जी मदद कयो, माना अल्लाह खे कर्ज़ ॾिनो आहे।
रनज़ाल जी मदद कयो माना अलाह खे कर्ज़ ॾिनो आहे, मस्जिद में पैसा ॾिनव माना अलाह खे कर्ज़ ॾिनो आहे, मदरसे जे तालिबुल इल्म जी ख़िदमत कयो माना अलाह खे कर्ज़ ॾिनो आहे, दीन जे लाइ तव्हां ॾोकड़ ख़र्च कया माना तव्हां अलाह जे राह में कर्ज़ ॾिनो आहे। रब थो चवे मन युक़रिदुल्लाह करदन हसना, आहे को तव्हां मां जेको अलाह खे कर्ज़ ॾिए। इहा जो आयत ॿुधी यहूद पाण में कचहरी वेठा कनि। कचहरी कंदे हिकिड़े यहूदी चयो मुहम्मद वारो अलाह, मुसलमाननि वारो अलाह, अबू बकर उमर उस्मान वारो अली वारो अलाह सुञो थी वियो आहे, हाणे कर्ज़ थो वठे। बदमाश त हुया न सही। इहा ॻाल्हि जो हिननि पाण में कई। अबू बकर सिद्दीक़ पे हलंदो आयो, उन जे कन ते जो आवाज़ पियो त अल्लाह जे लाइ हीअं था चवनि त अलाह सुञो थी वियो आहे। सिद्दीक़ अकबर हुयो त पोढ़ो, पर जोश अची वियुसि, अहिड़ो जोश आयो जो हथे ख़ाली आहे। उन्हनि जे महफ़िल में काहे पियो, जंहिं इहे लफ़्ज़ चया उन्ही खे भरे ठका जो थप्पड़ कढाई त ऊंधो थी वञी किरियो। चए तूं अलाह जे लाइ थो चवीं त अलाह सुञो आहे। हुननि खे ताक़त ई नथी जो पोड़े खे पकड़नि। ईअं हुनखे थप्पड़ हणियूं केरायूं, सिधो रसूलुल्लाह ॾे हलियो आयो। अञा नबी करीम वटि वेठो, मथां यहूदी बि वफ़द वठी आया। साईं ज़ुल्म नाहक, कल्ह सुलह कयो अथसीं त हिक ॿिए सां न विढ़ंदासीं, हे तुंहिंजे ख़लीफ़े जा हाल हमराह जी हणी ॼारी भञी आयो आहे। हाणे असांखे किसास वठी ॾे। थप जी थप, ॾंद जो ॾंद, कन जो कन, अख जी अख, तुंहिंजो फ़ैसिलो आहे, क़ुरान जो फ़ैसिलो आहे। असांजे मुड़ुस खे थप्पड़ आई अथई, हाणे असां अबू बकर खे थप्पड़ हणंदासीं, असांखे पलांद वठी ॾे। नबी करीम जी ज़ात बाबरकात अबू बकर खां पुछो, ॾे ख़बर अची हाओ क़िबला हई अथम, छो हयई? साईं हीअं बकवास कयऊं, अल्लाह जी तौहीन कयऊं, रब जी बेअदबी कयूं त रब मुसलमाननि वारो सुञो थी वियो आहे। तॾहिं मां बर्दाश्त न थियो, थप्पड़ वहाए कढियमि। यहूदनि चयो साईं कूड़ थो ॻाल्हाए, चवेसि शाहिद आहे, न त असां सां कसम खणूं, असां कोन चयो आहे। रसूलुल्लाह चयो अबू बकर मां वटि फ़ैसिलो बि शाहिदीअ ते थींदो आहे, तुंहिंजी दावा कान मञबी, शाहिद पेश कर बॼणा त पोइ तूं सचो आहे, जे न त पोइ ही कसम खणंदा पोइ तोखे थप लॻंदी। अबू बकर चयो क़िबला शाहिद त कोन्हे, तुंहिंजी मर्ज़ी भली थप हणाए। मुंहिंजे महबूब करीम जी ज़ात हुननि खां कसम वरितो पे, अञा यहूदनि कसम कोन खयो आहे त क़ुरान करीम जी आयत नाज़िल थी आहे, क़द समिअ अल्लाहु क़ौलल लज़ीन क़ालू इन्नल्लाह फ़क़ीरुन व नहनु अग़निया। ओ मुंहिंजा महबूब मुहम्मद करीम, अबू बकर सच थो चवे। यहूदनि चयो हो त अलाह सुञो आहे, असां शाहूकार आहियूं। अबू बकर जो शाहिद मां रब्बुल आलमीन आहियां। अल्लाह या रसूल अल्लाह, हक़ चार यार। मालूम थियो त मुंहिंजे महबूब जे परवाननि जी शाहिदी केरु ॾींदो आहे? चओ अल्लाह। ॾाढे चओ केरु शाहिदी ॾींदो आहे? वादा जंहिंजो अल्लाह शाहिद आहे, उहे कूड़ा कोन्हनि, उहे सचा आहिनि। असांजो इस्लाम बि सचो आहे। असां वटि क़ुरान पहुतो आहे त सहाबनि जे सदके ईमान आयो आहे, त सहाबनि जे सदके जे पाण निमाज़ इबादत पढ़ूं था कयूं था, इहा बि असहाबनि जे सदके। ज़कात ख़ैरात हज वग़ैरह जेको कयूं था, इहो सभु मुस्तफ़ा करीम असहाबनि खे सेखारियो ऐं असहाबनि असांखे सेखारियो आहे। मुंहिंजे हबीब फरमायो आहे, मुंहिंजे असहाबनि जी मुहबत मुंहिंजे मुहबत जी निशानी आहे। मुंहिंजे असहाबनि सां बुग़्ज़ करणु मूंसां बुग़्ज़ करण जी निशानी आहे। नबी फरमाईंदो आहे, जेको मुंहिंजे असहाबनि सां प्यार थो करे सो मां मुहम्मद सां प्यार थो करे। जेको मुंहिंजे असहाबनि सां बुग़्ज़ रखे थो सो मुंहिंजे असहाबनि जो बुग़्ज़ रखण वारो मूंसां बुग़्ज़ थो रखे पियो। अल्लाह खां दुआ ऐं सुवाल आहे इस्लाम जे सम्झण जे लाइ अल्लाह पाक जी ज़ात असांखे तौफ़ीक़ नसीब फरमाए ऐं महबूब जे ग़ुलामनि असहाबनि जी मुहबत नसीब फरमाए। आयत ते ॻाल्हाइणो हो, उहो मुंहिंजो रहिजी वियो।
इंशा अल्लाह ताला हयाती हूंदी त वरी ईंदड़ जुमे ते इन मौज़ूअ खे अॻिते हलाइबो। अल्लाह ताला शल तव्हांजी असांजी सभिनि जी हाज़िरी क़बूल फरमाए। हाणे जन दोस्तनि सुन्नत न पढ़ी आहे, सुन्नत पढ़ो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।